अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, मदई जी मां असां अहम ख़बर शामिल कंदा हलूं त पीपल्स पार्टी तालके गढ़ी यासीन में इख़्तिलाफ़ खुले नमूने साम्हूं अची विया आहिनि। इन सिलसिले में पीपल्स पार्टी तालके गढ़ी यासीन जे मुख़्तलिफ़ यूसिन जे सदरनि, जनरल सेक्रेटरियुनि ऐं ॿियनि उहिदेदारनि पावर हाउस मदईअ में पीपी यूनियन काउंसिल जिंदोदिर जे सदर अनवर अली ख़ान पंवर जे मेज़बानी में इजलास कोठाए प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस वारे इजलास में पीपी मदई टाउन जे सदर सैयद अली हैदर शाह, जनरल सेक्रेटरी सिकंदर अली मीराणी, यूसी जिंदोदिरो जे सदर अनवर अली पंवर, जनरल सेक्रेटरी नज़र मोहम्मद बिरोई, यूसी अमरोड जे सदर नादर हुसैन कैर, यूसी कंदर जे सदर अब्दुल सत्तार कैर, यूसी गायजा जे सदर अताउल्ला मंगरियो, जनरल सेक्रेटरी अज़हर अली अबड़ो, यूसी मिर्ज़ापुर जे सदर वकार अली जूणेजो, जनरल सेक्रेटरी गुलशन मीराणी, सीनियर नायब सदर पीपी मदई जी इमदाद अली अबड़ो, डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर अली मीराणी, पीपी वर्किंग कमेटी जे मेंबर ज़ुल्फ़कार कैर ऐं ॿियनि शिरकत कई। उन दौरान अॻुवाणनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपीअ जा कुझु अॻूणा कारकुन जिन खे पार्टी डिसिप्लिन जी ख़िलाफ़ वर्जीअ सबबि पार्टी मां निकाली ॾिनी वई हुई, से अॼु कंहिं धुर जे चुर्च ते पार्टी अंदरि इख़्तिलाफ़ पैदा करणु घुरनि था। अॻुवाणनि चयो त असां पूरे तालके गढ़ी यासीन जे 17 यूसीज़ ऐं 2 टाउननि जा उहिदेदार ऐं वर्कर, हितां जे MPA ऐं महबूब अॻुवान आगा सिराज खान दुरानी, पीपी तालका गढ़ी यासीन जे सदर ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी, जनरल सेक्रेटरी आगा जावेद दुरानी ते भरपूर एतमाद जो इज़हार करियूं था। जॾहिं त बशीर सुमरो, अब्दुल हमीद मेमण, निज़ाम सोलंकी ऐं उन्हनि जे साथारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त तव्हां जूं साज़िशूं असां तोड़े पार्टीअ जो कुझु बि बिगाड़े नथियूं सघनि। हिननि वधीक चयो असां वटि हिन वक़्तु तालके में 17 यूसियूं 2 टाउन आहिनि। अल्लाह जी महिरबानी आहे, उन में असां टोटल मुतफ़िक़ हिकु प्लेटफॉर्म ते आहियूं। छो जो उहा ख़बर पई हूंदी जो तुरनि ॾींहंनि में या असांजी ॾखण में प्रेस कॉन्फ्रेंस थी, तव्हां ॾिठा त टोटल उतां जा लाइ विया सदर गढ़ी यासीन में थी, उतां जा हुया। हाणे बि तव्हां ॾिसो त टोटली उतां जा 19 सदर आहिनि, असांजा 19 जनरल सेक्रेटरी आहिनि, इंफॉर्मेशन आहिनि। कंहिं बि हिकिड़े माण्हू जी तव्हां किथे कोन ॿुधी अथासीं उनजी तनज़ीम जे ख़िलाफ़ु का बग़ावत आहे या तनज़ीम जे ख़िलाफ़ु का उनखे शिकायत आहे। शिकायत आहे हिकिड़ा 3-4 माण्हू आहिनि। हाणे मां उनखे छा लफ़्ज़ चवां, किन जे कंहिंजे बि उहे गॾनि ते आहिनि, उहे वेही करे पार्टी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था। ऐं असांजे तालके जे जेकॾहिं पार्टी आहे, सदर ग़ुलाम मुस्तफ़ा मंगी आहे, जावेद दुरानी आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ बि वेही करे तनक़ीद कनि था। ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि आहे, चवनि था त हे कमु नथा कनि। केरु थो कमु करे? किथे बि जलसा थिया आहिनि, मुल्तान छो न हुजे, छो न गढ़ी ख़ुदा बख़्श हुजे, छो न लाहौर हुजे, छो न कराची हुजे, असां हिकु गाॾियुनि जूं गाॾियूं खणी वेंदा आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला हूं, बिलावल साहब असांजो क़ाइद आहे, लीडर आहे, आसिफ ज़रदारी असांजो क़ाइद आहे, लीडर आहे, अदी फरियाद टालपुर आहे, सभु इहे आहिनि। असां उन्हनि जा कोई लॻूं ऐं इनशाअल्लाह असां पका जियाला हूं, असां मूंखां अहिड़ी ॻाल्हि कोन थी आहे। हाणे इहो तव्हां मिसाल मां ॾेखारियोसि, हे वेठा आहिनि, हे सभु सदर वेठा आहिनि, सभिनी यूसिन जा सदर वेठा आहिनि, जनरल सेक्रेटरी वेठा आहिनि, वर्कर वेठा आहिनि। हिन वक़्तु हिकिड़े प्लेटफॉर्म ते हलंदा, कीअं था हलनि? हेॾो जेको हले थो तालको असांजो हिकु आहिनि मुतहद थी करे गॾु करे 17 यूसियूं 2 टाउन, इहो कीअं थो हले? को इख़्तिलाफ़ न आहे। हिन में आगा सराय साहिब जी असांजी हुई, असां हुन खां वठंदा आहियूं गाइड्स जेकी कुझु हूंदी आहे, पोइ असां हुन खां मशवरो कंदा आहियूं, असां हलंदा आहियूं। ऐं हे तालके जा उहिदेदार बि एतिरा आहिनि न जो पंहिंजो हिन वक़्त में हिकिड़ी 17 यूसियूं 2 टाउन में ज़रे जो इख़्तिलाफ़ न आहे। हाणे बि उन्हनि जी इहा ई डिमांड आहे, इन तालके जे लाइ डिमांड आहे, इन्हनि वर्करनि लाइ डिमांड आहे। असां त हर जॻह कमु कयो आहे, वर्कर आहियूं। इन्हनि जे लाइ मां त इहो त चवां त फॉरन लाइ जेके माण्हू 3 माण्हू 4 आहिनि, इहे पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था, प्रोपगंडा कनि था, उन्हनि खे फॉरन एक्शन कयो वञे पार्टी तरफ़, त उहे छो था कनि, जंहिं मुंहिंजे ख़िलाफ़ु इंक्वायरी मुक़ररु कई वञे। ऐं हाणे बि ॿुधा त हाणे बि नथा हरकतुनि खे घुराइनि, कंहिंजे बि टिपुनि ते
त जो ॿुधाए था कि जगह असां प्रेस कॉन्फ्रेंस करण वञी था गड़ी आहे फलाणे हंधि तीर हंधि वञो पर पार्टी खे मां ज़रूरु चवंदुमि तो हिन ते एक्शन खणे ऐं हिन ते जो टोलो आहे जेको पीपल्स पार्टीअ में साज़िशूं करे रहियो आहे इन्हनि माण्हुनि खे असां चङी तरह सुञाणींदा आहियूं। इन्हनि माण्हुनि सां असां गॾु हलिया आहियूं। 35 साल असां पीपल्स पार्टीअ में जदोजहद कई आहे। हे जेको बशीर सूमरो आहे या सुलह खां वठी मुंड खां वठी शरारती कंदो आयो आहे। असां वटि पहिरों सदर जेको थियो उहो असां जेको आगा अब्दुल नबी ख़ान खां वधी पार्टीअ में रहिया आहियूं उहो असांजो सदर हुयो। उन खां पोइ असांजो जेको आहे इनामुल्लाह दल साहिबु आयो। उन खां पोइ जेको हफ़ीज़ पीरज़ादो आयो उन जे ख़िलाफ़ हिते हिन साज़िश शुरू कई। उन की साज़िश खां पोइ वरी असांजो आयो गुलाम रसूल पंहिंजो सियाल साहिबु उन जे ख़िलाफ़ हिन जेको आहे भरी मीटिंग में जहिड़ो कयो उन जे ख़िलाफ़ साज़िश कई। उन खां पोइ जेको आहे ॾाढो खानो आयो उन जे ख़िलाफ़ हिन माण्हू साज़िश कई छो त असां हे मुंहिंजो दोस्त वेठो आहे अनवर मीराणी इहे असां सीनियर दोस्त आहियूं। वरी उन खां पोइ गुलाम मुस्तफ़ा मंगी आयो वरी उन जे ख़िलाफ़ साज़िश शुरू कई। वरी जॾहिं उन चौक शुरू कयसि त पोइ उहो अदा थी वियसि। उहो एतिरे क़दुरु हिन सां भलो हलंदो जंहिंजे अॼो गिला थो करे त जेके गड़ियासिन उहो पान खाईंदो उहो पैसा उहो पेमेंट कंदो हुयो। एतिरी क़दुरु हुन सां उहो भलो हलो अॼु हुनजी गिला थो करे। अफ़सोस ॻाल्हि आहे जहिड़ी ॻाल्हि आहे इन्हनि माण्हुनि खे जेके इन जो जेको ईमान आहे ऐं हिन जी जेकी औकात आहे हिकु पर्ची तेल जी ऐं ॿियो लिफ़ाफ़ो हिन जी औकात इहा आहे। हफ़्तो अॻु में छोजो 3 माण्हुनि जो टोलो हुयो जेके असांजे तालके पार्टीअ जे ख़िलाफ़ पिया ॻाल्हाइनि पर अॼु असां उन जे करे प्रेस कई आहे त असां 17 जेका यूसियूं तालके गड़ियासिन जूं 2 टाउनियूं टोटल पाण मुतहद थिया आहियूं हिकु प्लेटफार्म ते। पहिरियां 2 ॾींहं अॻु में रखण वारे पासे वारा जेके असांजा यूसिन जा सदर हुआ उन्हनि प्रेस कई। उन खां पोइ गड़ियासिन कुझु यूसियूं उन्हनि प्रेस कई। अॼु असां मदई जे जेको आहे त यूसिन जा सदर 8-10 जेको आहे हिन वक़्तु मौजूदु आहियूं उहा प्रेस था कयूं पर इहा वाइवेल अजायो कनि था। शायदि हिन वक़्तु हुनखे उहिदो न आहे उहो असांखे चवनि था तव्हां कमु नथा कयो। कमु बाक़ी 17 यूसिन जो केरु थो करे तालके जो कमु केरु थो करे इहो मंगी साहिबु ऐं जावेद दुरानी साहिबु सॼे तालके जो कमु कनि था। सभ खां पहिरियों जो 5-8 ॾींहं अॻु में बशीर सूमर निज़ाम सोलंकीअ ऐं हमीद मेमून कॉन्फ्रेंस कई। असांजे सदर गुलाम मुस्तफ़ा मंगी साहिब जे ख़िलाफ़ जावेद अहमद दुरानी साहिबु असांजो जनरल सेक्रेटरी आहे तालके जो हुनजे ख़िलाफ़ असांजो जेके दोस्त सदर जनरल सेक्रेटरी इंफॉर्मेशन सेक्रेटरी सभु असां गॾु थिया आहियूं। अंजुम बि असांजे संगत दोस्तनि सदरनि रखणनि में प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन खां पोइ गड़ियासिन कॉन्फ्रेंस कई। अॼु असां हिते सभु गॾु थिया आहियूं मदईअ में टाउन 5-7 यूसिन जा सदर जनरल सेक्रेटरी। असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त असां सभु 17 यूसियूं 2 टाउन असां पाण में जेके बि उहिदेदार आहियूं सदर जनरल सेक्रेटरी असां पाण में को बि फ़र्क़ु कोन्हे मुतहद आहियूं। बि कॉन्फ्रेंस उन्हनि जे ख़िलाफ़ कई। इहे 24 कलाक ॾींहं राति असां हूंदा हुआसीं। असां तंहिं महिल वर्कर हुयासीं। इहे उहिदेदार मंगी साहिब जे उताक ते निंड्रा बि उते कंदा मानी बि उते खाईंदा उन खां घणो कुझु वठंदा बि हुया। अॼु उहे असांखे अफ़सोस था चऊं उहे उनजे ख़िलाफ़ ॻाल्हाइनि था। असांखे इन्हनि खे शर्म अचणु घुरिजे जो असांजे ख़िलाफ़ साज़िश करे रहिया आहिनि। बिल्कुलु इहो ग़लति कमु करे रहिया आहिनि। जीअं त असांजे तालके जो सदर गुलाम मुस्तफ़ा मंगी साहिबु ऐं जनरल सेक्रेटरी जावेद दुरानी साहिबु ॿई भरपूर महिनत कश माण्हू आहिनि ऐं भरपूर सुठो कमु करे रहिया आहिनि। खैर नाजरीन मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।